नाज़रीन अवां खे आम ख़बर ॾिंदालूं त ॾारकी वेझो खिंजो जे इलाइक़े में पाक फ़ौज पारां इंडिया जो ड्रोन जहाज़ खे किराए विधो। ॾारकी वेझो खिंजो जे इलाइक़े में पाक फ़ौज पारां इंडिया जो ड्रोन जहाज़ खे किराए विधो। ॾारकी वेझो ॻोठ प्यारो लिगारी में पाक फ़ौज पारां इंडिया जो ड्रोन जहाज़ खे किराए छॾियो, जॾहिं त ड्रोन जहाज़ किरण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल छायल आहे, जॾहिं त मुख्तियार लिगारी मारिजी वियो ऐं हिक जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ॾारकी वेझो खिंजो जे इलाइक़े में पाक फ़ौज पारां इंडिया जो ड्रोन जहाज़ खे किराए विधो। ॾारकी वेझो खिंजो जे इलाइक़े में पाक फ़ौज पारां इंडिया जो ड्रोन जहाज़ खे किराए विधो। ॾारकी वेझो ॻोठ प्यारो लिगारी में पाक फ़ौज पारां इंडिया जो ड्रोन जहाज़ खे किराए छॾियो, जॾहिं त ड्रोन जहाज़ किरण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल छायल आहे, जॾहिं त मुख्तियार लिगारी मारिजी वियो ऐं हिक जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। जिंदाबाद